मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 13 सबक 21 मुरक्किब खुर्दबीन कंपाउंड माइक्रोस्कोप। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे मुरक्किब खुर्दबीन यानी कंपाउंड माइक्रोस्कोप। हिन टॉपिक खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन टॉपिक जे सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं, जंहिंखे असीं लर्निंग ऑब्जेक्टिव्स भी चऊं था। पहिरीं पॉइंट में चवे थो अंडरस्टैंडिंग द स्ट्रक्चर एंड पार्ट्स ऑफ अ कंपाउंड माइक्रोस्कोप, यानी मुरक्किब खुर्दबीन जे जोड़जक ऐं हिस्सनि खे सम्झणु। बी पॉइंट में चवे थो एक्सप्लेनिंग द वर्किंग प्रिंसिपल ऑफ अ कंपाउंड माइक्रोस्कोप, यानी मुरक्किब खुर्दबीन जे कम करण वारे तरीक़े खे बयानु करणु। वाई वी स्टडी दिस, ही असां छो था पढ़ूं। इन जे लाइ चवे थो स्टडिंग द कंपाउंड माइक्रोस्कोप because it helps us explore a hidden world that the naked eye cannot see. This tool is essential in many fields of science and medicine. चवे थो त असां मुरक्किब खुर्दबीन उन करे पढ़ूं था छो त उहा असांखे लिकियल दुनिया खे ॾिसण में मदद ॾिए थी, जेका खुलियल अख सां नज़र नथी अचे। ही औज़ार साइंस ऐं तिब जे केतिरनि ई शोबनि में इंतहाई ज़रूरी आहे। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे टॉपिक जे तरफ़ हलूं था, जेको आहे मुरक्किब खुर्दबीन। हिन टॉपिक खे पढ़ण खां पहिरीं प्यारा ॿारो तव्हांखे सिंपल माइक्रोस्कोप खे सम्झणो पवंदो। जीअं त मां तव्हांखे ऑलरेडी हिन खां पहिरें वारे लेक्चर में सम्झाए आयो आहियां, ॿुधाए आयो आहियां त सिंपल माइक्रोस्कोप छा थींदी आहे। अगरि सिंपल माइक्रोस्कोप जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त इट इज़ एन इंस्ट्रूमेंट यूज्ड टू मैग्नीफाई स्मॉल ऑब्जेक्ट्स, यानी ही हिकिड़ो इंस्ट्रूमेंट हूंदो आहे जेको कंहिं बि नंढनि ऑब्जेक्ट्स खे, नंढनि जिस्मनि खे वॾो करे असांखे ॾेखारींदो आहे। हाणे तव्हां चवंदव त सर हिन ॿिन्ही में फ़र्क़ु छा आहे, यानी सिंपल माइक्रोस्कोप ऐं कंपाउंड माइक्रोस्कोप में। त सिंपल माइक्रोस्कोप जेका हूंदी आहे प्यारा ॿारो, हिकु त उहा हिकु लेंस ते मुश्तमिल हूंदी आहे। जीअं त ही असां वटि हिकिड़ो मैग्नीफाइंग ग्लास आहे, मैग्नीफाइंग ग्लास ई असांजो जेको आहे सिंपल माइक्रोस्कोप थींदो आहे। उन खां बाद में जेका सिंपल माइक्रोस्कोप हूंदी आहे प्यारा ॿारो, उहा उन्हनि जिस्मनि खे ॾिसण में मदद कंदी आहे जंहिंखे असां पंहिंजी खुलियल अख सां ॾिसी त सघंदा आहियूं पर क्लियर न ॾिसंदा आहियूं। मिसाल जे तौर ते असां वटि कुझु तस्वीरूं आहिनि, ठीकु आहे, यानी जीअं असांखे का गेम हूंदी आहे, की पज़ल्स हूंदा आहिनि, त उन में असांखे चयो वेंदो आहे त काई हिकिड़ी शइ जेका आहे तव्हां असांखे ॻोल्हे ॾेखारियो। पोइ हाणे जेकॾहिं असां आम यानी खुलियल अख सां इन खे ॾिसण जी कोशिशि कंदासीं त असांखे काफ़ी सारियूं मुश्किलातूं जेको आहे त ईंदियूं। पोइ इन जे करे असां छा कंदा आहियूं, जेको आहे त मैग्नीफाइंग ग्लास यानी सिंपल माइक्रोस्कोप जी मदद सां जेको आहे असां उनखे आसानीअ सां ॻोल्हे सघंदासीं। या उन खां बाद में जेके कुराड़ा माण्हू हूंदा आहिनि, कुराड़नि माण्हुनि खे जेको आहे त अख़बार पढ़ण में जेको आहे त दिक़त थींदी आहे, पोइ हू जेको आहे सिंपल माइक्रोस्कोप जी मदद सां जेको आहे अख़बार खे आराम सां पढ़ी सघनि था। या उन खां बाद में प्यारा ॿारो जेके असांजा सोनारा हूंदा आहिनि, उहे जॾहिं सोन ते का डिज़ाइन ठाहींदा आहिनि त आम अख सां उहा डिज़ाइन ठाहिण में उन्हनि खे तकलीफ़ थींदी आहे। पोइ छा कंदा आहिनि, हू जेको आहे सिंपल माइक्रोस्कोप जी मदद वठी करे उन ज़ेवरनि ते जड़ाई कंदा आहिनि ऐं उन जे मथां जेको आहे त डिज़ाइन ठाहींदा आहिनि। उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां कंपाउंड माइक्रोस्कोप जे तरफ़ हलूं प्यारा ॿारो, त कंपाउंड माइक्रोस्कोप जी आम डेफिनेशन जेका आहे उहा असां हिन तरीक़े सां लिखी सघूं था त इट इज़ यूज्ड फॉर ऑब्ज़र्विंग स्पेसिमेंट्स दैट आर नॉट विज़िबल टू द नेकेड आई, यानी मुरक्किब खुर्दबीन अहिड़ियुनि शयुनि खे ॾिसण लाइ इस्तेमालु थींदी आहे जेके खुलियल अख सां नज़र नथियूं अचनि। हाणे हीअ असांजी जेका आहे मुरक्किब खुर्दबीन आहे। प्यारा ॿारो ॾिसो त मुरक्किब खुर्दबीन जेका हूंदी आहे उहा असां उन जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं जिन शयुनि खे असां पंहिंजी आम अख सां न ॾिसी सघूं। हाणे मिसाल जे तौर ते हाणे कहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंखे असां पंहिंजी आम अख सां नथा ॾिसी सघूं, जंहिंजे ॾिसण जे लाइ असांखे मुरक्किब खुर्दबीन जी ज़रूरत पवे थी। सो मिसाल जे तौर ते बैक्टीरिया खे ॾिसण जे लाइ असांखे जेको आहे त कंपाउंड माइक्रोस्कोप जी ज़रूरत पवंदी आहे। उन खां पोइ पैरासाइट्स ॾिसण जे लाइ असांखे जेको आहे त कंपाउंड माइक्रोस्कोप जी ज़रूरत पवंदी आहे। या उन खां बाद में कोई इंसेक्ट आहे ऐं उन इंसेक्ट जो कोई मखसूस पार्ट ॾिसण जे लाइ, मिसाल जे तौर ते हीअ असां वटि जेको आहे त बटरफ्लाई आहे। हाणे बटरफ्लाई जो कोई मखसूस पार्ट जेकॾहिं असां ॾिसणु चाहियूं त उनखे असां शायदि नेकेड आई सां न ॾिसी सघूं, या उनखे सही तरह असां एग्ज़ामाइन न करे सघूं, ठीकु आहे, उनखे एनालाइज़ न करे सघूं। पोइ उन जे लाइ छा कंदा आहियूं, असां कंपाउंड माइक्रोस्कोप जी मदद सां उन मखसूस पार्ट खे जेको आहे त ॾिसंदा आहियूं। ठीकु आहे प्यारा ॿारो।
हाणे जेकॾहिं असां हिन जी जेको आहे कंक्लूजन कढूं त हिन जो जेको नतीजो आहे उहो इहो हूंदो त जेका सिंपल माइक्रोस्कोप आहे उन में असां पंहिंजी अखि सां शयूं त ॾिसंदा आहियूं, पर उन्हनि खे क्लियर ॾिसण जे लाइ जेको आहे असां माइक्रोस्कोप जो सिंपल माइक्रोस्कोप जो यूज़ कंदा आहियूं। पर कंपाउंड माइक्रोस्कोप जो तॾहिं यूज़ थींदो आहे जॾहिं असीं पंहिंजी नेकेड आई सां खुलियल अखि सां कंहिं शइ खे न ॾिसी सघूं। ठीकु आहे, उनखे ॾिसण जे लाइ जेको आहे त असां कंपाउंड माइक्रोस्कोप जो यूज़ कंदा आहियूं। हाणे जेकॾहिं असां कंपाउंड माइक्रोस्कोप जी किताबी डेफिनेशन जे तरफ़ हलूं त किताबी डेफिनेशन छा आहे उन जे लाइ चवे थो अ कंपाउंड माइक्रोस्कोप इज़ एन ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट used to magnify small objects using two or more lenses। चवे थो मुरकब खुर्दबीन हिकु ऑप्टिकल औज़ार आहे जेको नंढड़ियुनि शयुनि खे वॾो करे ॾेखारण लाइ ॿिनि या ॿिनि खां वधीक बिलोरनि जो इस्तेमालु कंदो आहे। मुरकब जेका खुर्दबीन आहे यानी कंपाउंड माइक्रोस्कोप आहे उहा कंहिं बि नंढियुनि शयुनि खे वॾे करण जे लाइ इस्तेमालु थींदी आहे त उनखे असां वॾो करे ॾिसी सघूं। उन खां बाद में इन में ॿ लेंसिस यूज़ थींदा आहिनि, ॿ बिलोर यूज़ थींदा आहिनि। उहे बिलोर कहिड़ा प्यारा ॿारो, उहे आहिनि असांजा कॉन्वेक्स लेंसिस। हाणे कॉन्वेक्स लेंसिस जेके आहिनि उहे असांजा यूज़ थींदा आहिनि। मिसाल जे तौर ते ॾिसो, हाणे हीअ असांजा ॿ लेंसिस आहिनि, ठीकु आहे। हाणे हिकु असांजो लेंस हीअ आहे ऐं हिकु असांजो लेंस हीअ आहे। हाणे तव्हां ॾिसंदो प्यारा ॿारो त हीउ जेको नंढो लेंस आहे इन जे अॻियां हीउ असां वटि हिकिड़ो इंसेक्ट पियो आहे, हिकिड़ो जीत पियो आहे जंहिंखे असां ऑब्जेक्ट चई सघूं था, त हीउ असांजो ऑब्जेक्ट आहे। ऐं उन खां बाद में तव्हां ॾिसंदव त हीउ हिकिड़ो ॿियो लेंस आहे, इन जे भर में वरी जेको आहे त हिकिड़ो एग्ज़ामाइनर आहे या कोई इंसानु आहे जेको उन जे मतिलबु उन मां ॾिसण जी कोशिशि करे थो। हिन ॿिन्ही लेंसिस खे अलॻि अलॻि नाला ॾिना विया आहिनि। हीउ जेको लेंस आहे प्यारा ॿारो हिनखे चइबो आहे ऑब्जेक्टिव लेंस। हीउ लेंस जेको आहे ऑब्जेक्ट जे भरिसां रखियलु हूंदो आहे या हिन लेंस जे भरिसां ऑब्जेक्ट रखियो वेंदो आहे। उन खां बाद में हीउ जेको लेंस आहे प्यारा ॿारो हिकु त इस्तेमालु थींदो आहे, ॿियो थिक थींदो आहे। हाणे हिकु त नंढो हूंदो, ॿियो थुल्हो हूंदो। हिन लेंस खे चइबो आहे वरी आई पीस लेंस, ठीकु आहे। यानी अखि जे भरिसां जेको असांखे लेंस नज़र अचे थो, जंहिं लेंस मां असां डायरेक्ट जेको आहे त ॾिसूं था या जेको असां पंहिंजे अखि जे भरिसां लेंस रखंदासीं जंहिंजे थ्रू असां उन ऑब्जेक्ट खे ॾिसूं था, त जेको असांजे अखि जे भरिसां लेंस हूंदो उनखे चवंदासीं आई पीस लेंस। ऐं उन खां बाद में हीउ हिकु त लार्जर हूंदो आहे, उन खां बाद में थिन हूंदो आहे यानी सनो हूंदो आहे। जेको लेंस ऑब्जेक्ट जे भरिसां पियो आहे उहो थुल्हो हूंदो, जेको लेंस असांजे अखि जे भरिसां पियो आहे उहो सनो हूंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे उन खां बाद में जेकॾहिं असां हिन ॿिनि लेंसिस जे टाइप जी ॻाल्हि कयूं त असां वटि टाइप कहिड़ो आहे, कॉन्वेक्स लेंस। पर हिन ॿिन्ही लेंसिस जी जेका प्रॉपर्टी आहे प्यारा ॿारो, उहा जेकॾहिं असां हिते ॾिसूं हिन डायग्राम में त जेको असांजो थुल्हो लेंस आहे यानी जेके असां ऑब्जेक्टिव लेंस चऊं था, उन जी जेका फोकल लेंथ आहे प्यारा ॿारो उहा नंढड़ी थींदी आहे, उहा हल्की थींदी आहे, उहा लेस थींदी आहे, उहा शॉर्ट थींदी आहे। ठीकु आहे। उन खां बाद में जेको असां वटि थिन लेंस आहे यानी जंहिंखे असां आई पीस लेंस चऊं था, उन जी जेका फोकल लेंथ आहे उहा असांजी लार्जर हूंदी आहे। ठीकु आहे, उहा असांजी वॾी हूंदी आहे। यानी ऑब्जेक्टिव लेंस जी फोकल लेंथ जेका आहे उहा घटि आहे कंहिंखां आई पीस लेंस खां, या ईअं कॾहिं चऊं त आई पीस जी जेका फोकल लेंथ आहे उहा लार्जर हूंदी आहे कंहिंखां ऑब्जेक्टिव लेंस खां। जेकॾहिं प्यारा वारो असां हिन ॿिन्ही लेंसिस जे फोकल लेंथ जी ॻाल्हि कयूं त जीअं मां तव्हांखे ॿुधायो त हीउ जेको आई पीस लेंस आहे इन जी फोकल लेंथ वधीक आहे कंहिंखां जेको आहे त ऑब्जेक्टिव लेंस खां। यानी असां ईअं चई सघूं था त ऑब्जेक्टिव लेंस जी जेका फोकल लेंथ आहे, एफ माना फोकल लेंथ, ओ माना ऑब्जेक्टिव जी। ऑब्जेक्टिव लेंस जेको आहे उन जी जेका फोकल लेंथ आहे उहा घटि आहे कंहिंखां फोकल लेंथ ऑफ आई पीस। ठीकु आहे प्यारा वारो। उन खां बाद में जेकॾहिं असां हाणे ऑब्जेक्टिव फोकल लेंथ जी ॻाल्हि कयूं त उन जी जेका फोकल लेंथ आहे प्यारा ॿारो उहा जेको आहे त लेस देन हूंदी आहे 1 सेंटीमीटर। ऐं उन खां बाद में जेको असां वटि वरी आई पीस लेंस हूंदो आहे उन जी जेका फोकल लेंथ हूंदी आहे प्यारा ॿारो उहा हूंदी आहे फ्यू सेंटीमीटर। यानी ऑब्जेक्टिव लेंस जी जेका फोकल लेंथ आहे उहा 1 सेंटीमीटर खां बि घटि हूंदी आहे। ठीकु आहे। ऐं आई पीस वारो जेको लेंस आहे उन जी जेका फोकल लेंथ आहे प्यारा ॿारो उहा कुझु फ्यू सेंटीमीटर हूंदी आहे, यानी 2, 3, 4 उहो उन जे वरी मतिलबु लार्जर जे हिसाब सां या उन वेरी करे थो त असां जेको आहे कहिड़े क़िस्म जो या केतिरी फोकल लेंथ वारो आई पीस असां यूज़ कयूं था। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां ही लेंस खणो प्यारा ॿारो
ऐं हिन लेंस जे बिहाफ ते असां इमेज ठाहिण जी कोशिशि कयूं त असां छा कंदासीं, सभ खां पहिरीं 2 रेज़ ड्रॉ कंदासीं। उहे 2 रेज़ अची करे जेको आहे त हिन पॉइंट ते मिलिया। हाणे वधीक मां हिन जे रूल्स जे बारे में तव्हांखे नथो ॿुधायां, छो त ऑलरेडी असां जेको आहे त हिनखे काफ़ी लेक्चर्स में जेको आहे डिस्कस करे आया आहियूं। इन करे डायरेक्ट जेको आहे त मां हिते इमेज जे तरफ़ वञा थो। ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे ही 2 जेके रेज़ आहिनि उहे असांजा हिन पॉइंट ते मिलिया। हाणे जॾहिं हिन पॉइंट ते मिलिया त हिते असांजी जेको आहे इमेज ठहंदी। ठीकु आहे। सभ खां पहिरीं असीं जेको आहे त ऑब्जेक्ट जी पोज़ीशन जे बारे में जेको आहे त ॿुधाईंदासीं त ऑब्जेक्ट जी जेका पोज़ीशन आहे उहा किथे आहे। ऑब्जेक्ट जी जेका पोज़ीशन आहे प्यारा ॿारो, चवे थो एन ऑब्जेक्ट इज़ प्लेस्ड बियॉन्ड द फोकल पॉइंट ऑफ द ऑब्जेक्टिव लेंस। यानी ऑब्जेक्टिव लेंस जे फोकल पॉइंट जे पोयां जेको आहे उहो असांजो ऑब्जेक्ट पियो आहे। ठीकु आहे। यानी हीअ असांजी फोकल पॉइंट आहे कंहिंजी, ऑब्जेक्टिव लेंस जी। तो प्यारा ॿारो, जीअं त मां ऑलरेडी तव्हांखे ॿुधायो आहियां त लेंस जी सूरत में असां वटि 2 फोकल लेंथ ठहंदियूं आहिनि, हिकिड़ी सॼे पासे खां, हिकिड़ी खॿे पासे खां। मिरर में सिर्फ़ु हिकिड़े पासे खां फोकल लेंथ ठहंदी आहे या फोकल पॉइंट ठहंदी आहे। हीउ जेको ऑब्जेक्ट रखियल आहे प्यारा ॿारो, इहो हिन लेंस यानी ऑब्जेक्टिव लेंस जे फोकल पॉइंट जे पोयों रखियल आहे। उन खां बाद में हाणे असां इमेज जे तरफ़ अचूं त इमेज जेका आहे हक़ीक़त ॾिठो वञे त इहा जेको आहे त हिन 2 लेंसिस जे विच ते ठहे थी। तॾहिं असां हिनखे चयो आहे पोज़ीशन ऑफ इंटरमीडिएट इमेज, यानी दरमियानी तस्वीर जी जॻह। छो त तस्वीर असांजी जेका हीअ ठहे थी उहा 2 लेंसिस जे हिते विच ते ठहे थी। ठीकु आहे। हाणे इन जी जेका एग्ज़ैक्ट जॻह आहे उहा कहिड़ी आहे, उन लाइ चवे थो द इमेज इज़ प्लेस्ड बिटवीन द फोकस ऑफ द आई पीस एंड आई पीस लेंस। जेका हीअ इमेज ठहे थी प्यारा ॿारो, उहा किथे थी ठहे, फोकल लेंथ आई पीस जी ऐं आई पीस जो आई पीस लेंस जेको आहे उन जे विच में। यानी हिन पॉइंट खां वठी यानी ऑप्टिकल सेंटर खां वठी हीअ जेको आई पीस लेंस आहे इन जो ही ऑप्टिकल सेंटर आहे। हिन ऑप्टिकल सेंटर खां वठी ऐं हिन फोकल पॉइंट ताईं ही असांजो कहिड़ो डिस्टेंस आहे, फोकल लेंथ ऑफ आई पीस लेंस। ठीकु आहे। ही हितां हेसि ताईं या हीअ जेका पॉइंट आहे हिनखे छा चवंदासीं, फोकस ऑफ आई पीस लेंस। उहो हिन पासे खां बि ठहंदो। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां ही जेका इमेज ठहे थी प्यारा ॿारो, उहा किथे थी ठहे, फोकल लेंथ ऑफ आई पीस एंड आई पीस लेंस जे विच में। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां हिन इमेज जी नेचर जी ॻाल्हि कयूं त हिन इमेज जी जेका नेचर आहे उहा कहिड़ी हूंदी। सभ खां पहिरीं जेकॾहिं असां हिते ॾिसूं त इमेज जेका आहे उहा असांजी रियल थी ठहे। छाजे करे त हीअ जेके 2 रेज़ आहिनि उहे एक्चुअल में पाण में मिलियूं आहिनि। उन खां बाद में असांजी जेका इमेज आहे उहा इन्वर्टेड ठही आहे, यानी ऑब्जेक्ट असांजो सिधो पियो आहे, इमेज जेका आहे उहा असांजी उबती पई आहे। उन खां बाद में जेका इमेज आहे प्यारा ॿारो, उहा असांजी मैग्नीफाई आहे, यानी वॾी आहे। कंहिंखां वॾी आहे, ऑब्जेक्ट खां। जेकॾहिं तव्हां हिन डायग्राम में ॾिसंदव, ऑब्जेक्ट जेको आहे उहो नंढो आहे ऐं इमेज जेका आहे उहा असांजी वॾी ठही आहे। यानी हीउ जेको लेंस आहे प्यारा ॿारो, उहो जेको आहे हिन ऑब्जेक्ट जी इमेज जेको आहे उहा असांखे मैग्नीफाई करे ॾिए थो। हाणे ॾिसो त असांजी जेका इमेज आहे उहा हिन पॉइंट ते ठही आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। यानी फोकल पॉइंट ऐं ऑप्टिकल सेंटर जे विच ते कहिड़े लेंस जे जेको आहे त फोकल लेंथ जे विच ते ठही आहे, उहा ठही आहे असांजे जेको आहे त आई पीस लेंस जे फोकल लेंथ जे विच ते ठही आहे। ठीकु आहे। ऑलरेडी असां जेको आहे त हिनखे पढ़ी आया आहियूं त जेकॾहिं ऑब्जेक्ट असांजो फोकल पॉइंट जे अंदरि आहे, यानी फोकस वारे फोकस ऐं ऑप्टिकल सेंटर जे विच ते आहे, इन जे दरमियान में आहे, त पोइ इमेज जेका आहे असांजी तमामु वॾी ठहंदी आहे। ठीकु आहे। सो हाणे हिन जी इमेज ठाहिण जी असां कोशिशि कयूं था। ॾिसो, हाणे इन खां पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सम्झो त हाणे हीअ जेका इमेज आहे प्यारा ॿारो, इहा कंहिंजी आहे, उहो हिन ऑब्जेक्ट जी। हाणे हिते ही जेको आहे ऑब्जेक्ट आहे हिन लेंस जे हिसाब सां। ठीकु आहे। हाणे हिन लेंस छा कयो, हिन ऑब्जेक्ट जी जेको आहे त पिक्चर ठाही, इमेज ठाही उहो हिते। पर अगरि जेकॾहिं असां हिन लेंस खे खणूं था, यानी आई पीस वारे लेंस खे खणूं था, त इन जॻहियूं त हीअ इमेज आहे, त इमेज मां इमेज कीअं ठाहींदो। त हाणे हिते जेका हीअ इमेज आहे प्यारा ॿारो, इहा असांजी कंसीडर थींदी हिन आई पीस लेंस जे हिसाब सां ऑब्जेक्ट। अगरि हिन लेंस जे हिसाब सां असां कंसीडर कंदासीं त हीअ असांजी इमेज आहे। पर जेकॾहिं आई पीस लेंस जे हिसाब सां असां हिनखे खणंदासीं त हीअ असांजो ऑब्जेक्ट आहे। ठीकु आहे। यानी हीअ जेका इमेज आहे प्यारा ॿारो, इमेज कहिड़ी सूरत में आहे, जॾहिं असां हीअ जेको आहे ऑब्जेक्टिव लेंस खणंदासीं, इनखे जॾहिं असां कंसीडर कंदासीं त हीअ असांजी इमेज आहे। अगरि जेकॾहिं हिन लेंस खे यानी आई पीस वारे लेंस खे कंसीडर कंदासीं त हीअ इमेज जेको आहे त ऑब्जेक्ट वारो बिहेव कंदी। ठीकु आहे। तॾहिं मां हिते ऑब्जेक्ट लिखियो आहे। कहिड़ी सूरत में,
जॾहिं असां जेको आहे त आई पीस लेंस खणूं था। हाणे हितां असां ॿ रेज़ कढंदासीं, ठीकु आहे। हाणे ॿ रेज़ कढियासीं त इहे असांजा कॾहिं बि पाण में अॻिते हली करे मीट न थींदा, न मिलंदा, ठीकु आहे। यानी असांजी इमेज जेका त लेंस जे हिन सॼे पासे खां कॾहिं बि न ठहंदी। पोइ असां छा कंदाऊं प्यारा ॿारो, पोइ असां जेको आहे त हीअ जेके रिफ्रेक्टेड रेज़ आहिनि इन्हनि खे बैकवर्ड खणी वेंदा आहियूं ऐं बैकवर्ड जंहिं पॉइंट ते मिलंदा आहिनि इते असांजी जेको आहे त इमेज ठहंदी आहे। त यानी हीअ जेको ऑब्जेक्ट आहे इन जी इमेज किथे ठही, पोइ हिते, ठीकु आहे। हाणे असां जेकॾहिं हिन जे प्रॉपर्टी जे तरफ़ हलूं त जीअं त असां ऑलरेडी डिस्कस करे आयासीं त द इंटरमीडिएट इमेज बिकम द ऑब्जेक्ट फॉर आई पीस लेंस, यानी विचोली तस्वीर ॾिसण वारे बिलोर लाइ जिस्म बणिजे थी, ठीकु आहे। जीअं मां तव्हांखे हिते सम्झायुमि त हीअ जेका इमेज आहे प्यारा ॿारो, इहा हिन लेंस जे लाइ छा हूंदी, ऑब्जेक्ट, ऐं हिन लेंस जे बिहाफ ते इमेज। उन खां बाद में अगरि हिन ऑब्जेक्ट जी असां प्लेसमेंट जी ॻाल्हि कयूं त हीअ किथे पयल आहे, हिन जे लाइ चवे थो ऑब्जेक्ट इज प्लेस इनसाइड द फोकस ऑफ द आई पीस लेंस, यानी जिस्म ॾिसण वारे बिलोर जे फोकस जे अंदरि रखियल आहे, ठीकु आहे। त हीअ असांजो आई पीस आहे ऐं हीअ उन आई पीस जी जेको आहे त फोकल पॉइंट आहे। हीअ जेको ऑब्जेक्ट आहे इहो किथे आहे, हिन लेंस ऐं हिन फोकल पॉइंट जे विच ते। उन खां बाद में हाणे हिन इमेज जी जेकॾहिं असां प्रॉपर्टीज़ जे तरफ़ हलूं त हिन इमेज जी प्रॉपर्टी कहिड़ी हूंदी। सभ खां पहिरीं ॾिसो त हीअ इमेज असांजी रियल न आहे, हीअ इमेज असांजी कहिड़ी आहे, विर्चुअल आहे। छाजे करे त असांजूं जेके हीअ ॿ रेज़ आहिनि उहे एग्ज़ैक्ट न आहिनि मिलियूं। उन खां बाद में अगरि जेकॾहिं असां हिन इमेज खे ॾिसूं प्यारा ॿारो, हीअ जेका फाइनल इमेज असांजी ठही आहे इहा ॾिसूं त जहिड़े नमूने सां हिते ऑब्जेक्ट असांजो पियो आहे उहो ई असांजी जेका त इमेज ठही आहे। यानी जेकॾहिं असां हिन खे कंसीडर कयूं था त हीअ असांजो सिधो ऑब्जेक्ट आहे त इमेज बि असांजी सिधी ठही आहे। हाणे जॾहिं इमेज सिधी ठही त असां हिते छा लॻंदासीं, इरेक्ट, यानी सिधी इमेज ठही। हिकु त विर्चुअल ठही, ॿियो इरेक्ट ठही। टियों इमेज जेको आहे त इनलार्ज थी वई, यानी ऑब्जेक्ट असांजो हल्को आहे, नंढो आहे ऐं इमेज उन खां जेको आहे त असां वटि वॾी ठही आहे, ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में हिकिड़ी ॿी पॉइंट मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां प्यारा ॿारो, त हीअ जेको लेंस आहे यानी आई पीस वारो लेंस ऐं ऑब्जेक्टिव लेंस, इन ॿिन्ही जे विच वारो जेको हीउ मुफ़ासिलो आहे इन खे असां एल सां शो कंदा आहियूं ऐं इन लेंथ खे असां चवंदा आहियूं लेंथ ऑफ द माइक्रोस्कोप, यानी माइक्रोस्कोप जी लेंथ, ड्रैग। उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था वरी मैग्निफिकेशन ऑफ द कंपाउंड माइक्रोस्कोप, यानी जेका असांजी कंपाउंड माइक्रोस्कोप आहे, मुरकब खुर्दबीन आहे, उहा असांजे ऑब्जेक्ट जी केतिरी वॾी तस्वीर ठाहे करे असांखे ॾेखारे थी। सभ खां पहिरीं असां कुझु की पॉइंट सम्झंदासीं प्यारा ॿारो। सभ खां पहिरीं हिन खे ॾिसो त हीउ जेको लेंस आहे हिन लेंस खां वठी हिन ऑब्जेक्ट ताईं हीउ जेको डिस्टेंस आहे प्यारा ॿारो, हाणे इन खे असां P1 सां था ज़ाहिर कयूं, छो त हिन लेंस खे असां लेंस 1 था कंसीडर कयूं मिसाली तौर ते, ऐं हिन लेंस खे असां लेंस 2 था कंसीडर कयूं, ठीकु आहे। त हिन लेंस खां वठी हिन ऑब्जेक्ट ताईं हीउ जेको डिस्टेंस आहे इन खे असां P1 जो नालो ॾिनोसीं। उन खां बाद में हिन लेंस खां वठी पोइ हिन इमेज ताईं, यानी हिन पहिरें लेंस जेका उहा इमेज ठाही इन ताईं हीउ जेको डिस्टेंस आहे इन खे असां Q1 जो नालो था ॾियूं। उन खां बाद में हीउ जेको डिस्टेंस आहे यानी हिन लेंस खां वठी हिन ऑप्टिकल सेंटर खां वठी हिन फोकल पॉइंट्स ताईं, ठीकु आहे, या फोकस ताईं हीउ जेको डिस्टेंस आहे प्यारा ॿारो इन खे असां चवंदा आहियूं फोकल लेंथ। हाणे इहा फोकल लेंथ कंहिंजी आहे, पोइ हिन लेंस 1 जी, त इन करे असां हिते F1 ॾिनोसीं, त यानी फोकल लेंथ 1। उन खां बाद में जेकॾहिं असां हिन लेंस 2 जे तरफ़ हलूं त लेंस 2 जे तरफ़ असां जेको आहे त हिते हिन ऑप्टिकल सेंटर खां वठी इन जे हिन फोकस ताईं हीउ जेको डिस्टेंस आहे प्यारा ॿारो इन डिस्टेंस खे असां छा चवंदासीं, फोकल लेंथ, ठीकु आहे। हाणे इहा फोकल लेंथ 2 थी ऐं हिन लेंस 2 जी। बक़ाया जेकॾहिं असां हिन P1 ऐं Q1 जे तरफ़ हलूं त उहो बि असांजो इन ई तरफ़ थींदो, यानी हिन ऑप्टिकल सेंटर खां वठी हिन ऑब्जेक्ट ताईं हीउ जेको डिस्टेंस हूंदो इहो असांजो P2 थी वेंदो, ऐं उन खां बाद में हिन ऑप्टिकल सेंटर खां वठी ऐं हिन फाइनल इमेज ताईं हीउ जेको डिस्टेंस थींदो इन खे असां जेको आहे त Q2 जो नालो ॾेई सघूं था। पर इन ॿिनि टर्म्स जी असां वटि हिते ज़रूरत न आहे, इन करे जंहिं टर्म्स जी असांखे हिते ज़रूरत हुई उहे ई टर्म्स मां हिते जेको आहे त मैंशन कया आहिनि। हाणे ॾिसूं प्यारा ॿारो त असां वटि ॿ लेंस आहिनि ऐं ॿ ई लेंस जेके आहिनि प्यारा ॿारो उहे जेको आहे त ऑब्जेक्ट खे मैग्नीफाई करे इनलार्ज करे असांखे ॾेखारियूं था। यानी जेकॾहिं असां हिन
लेंस खे ॾिसूं त ही लेंस छा थो करे, हिन ऑब्जेक्ट जी जेका इमेज आहे उहा मैग्नीफाई करे असांखे ॾिए थो, इनलार्ज करे ॾिए थो। त हिकिड़ी मैग्नीफिकेशन हिन ऑब्जेक्ट जी थींदी, उन खां बाद में ॿी मैग्नीफिकेशन कंहिंजी थींदी, हिन लेंस जी। ठीकु आहे, हाणे हिकिड़ी मैग्नीफिकेशन हिन लेंस जी थींदी ऐं ॿी मैग्नीफिकेशन कंहिंजी थींदी, हिन लेंस जी। जेकॾहिं असांखे फाइनल मैग्नीफिकेशन जेको आहे त लहणी आहे त पोइ छा कंदासीं, असां इन ॿिन्ही मैग्नीफिकेशन्स खे पाण में प्लस कंदासीं। यानी जेकॾहिं असांखे टोटल मैग्नीफिकेशन खपे हिन लेंस जी बि ऐं हिन लेंस जी बि, त असां छा कंदासीं, इन ॿिन्ही लेंस जी मैग्नीफिकेशन खे असां पाण में प्लस कंदासीं। ठीकु आहे, त हिते जेको आहे असां M1 प्लस M2 कईसीं। हाणे फर्स्ट मैग्नीफिकेशन कंहिंजी आहे, उहो हिन लेंस जी पहिरें जी, ऐं सेकंड मैग्नीफिकेशन कंहिंजी आहे, उहो हिन वॾे लेंस जी। तो प्यारा ॿारो, जीअं त असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं सिंपल माइक्रोस्कोप में, त जेकॾहिं असां वटि हिकु लेंस आहे त उनजी असां मैग्नीफिकेशन कीअं लहंदासीं, ऑलरेडी असां फार्मूलो पढ़ी आयासीं त Q/P जे फार्मूले तहत। त हिते जेकॾहिं असां मैग्नीफिकेशन 1 था खणूं त हिते असां Q1 ऐं P1 जो नालो ॾिनोसीं। ठीकु आहे, उन खां बाद में इहे जेका मैग्नीफिकेशन आहे हाणे सेकंड लेंस जी, उनखे असां कीअं जेको आहे त लहंदासीं, उनजे लाइ असां वटि फार्मूलो आहे 1 + D/F2। हाणे हीअ जेका मैग्नीफिकेशन आहे प्यारा ॿारो, उहा असां जेको आहे त प्रीवियस लेक्चर में ऑलरेडी डिस्कस करे आयासीं त ही फार्मूलो असांजो कीअं पियो ठहे। ही फार्मूलो तॾहिं पियो ठहे जॾहिं असांजो ऑब्जेक्ट जेको आहे उहो फोकस ऐं ऑप्टिकल सेंटर जे विच ते हुजे, तॾहिं जेको आहे त असांजी जेका इमेज इनलार्ज थिए थी, उहा केतिरी मैग्नीफाई थिए थी, तॾहिं असां जेको आहे त ही फार्मूलो यूज़ कयूं था। ठीकु आहे, हाणे ही फार्मूलो कंहिं महिल थो यूज़ थिए, जॾहिं असांजी जेका इमेज आहे उहा रियल ठहे थी। ठीकु आहे, तॾहिं जेको आहे असां ही फार्मूलो यूज़ कंदासीं। अगरि जेकॾहिं असांजी इमेज विर्चुअल ठहे थी, तॾहिं असां जेको आहे त ही फार्मूलो यूज़ कंदासीं मैग्नीफिकेशन 2 जे लाइ। ठीकु आहे, पर इन में हिकिड़ी कंडीशन आहे, कहिड़ी, त ऑब्जेक्ट जेको आहे असांजो उहो ऑप्टिकल सेंटर ऐं फोकस जे विच ते हुजे, तॾहिं जेको आहे त असांजी मैग्नीफिकेशन केतिरी थींदी, उनजे लाइ असां ही फार्मूलो यूज़ कंदासीं। हाणे हिते असां वटि ॿ फार्मूला अची विया। हाणे इहे ॿ ई फार्मूला जेके आहिनि असां पुट कंदासीं हिन इक्वेशन में। ठीकु आहे, M1 बि ऐं M2 बि। त जॾहिं असां ही ॿई फार्मूला हिन इक्वेशन में पुट कंदासीं, असां वटि जेको फाइनल रिज़ल्ट ईंदो, तो M = Q1 P1 ब्रैकेट 1 + D/F2। डी छा आहे प्यारा वारो, डी आहे असां वटि लीस्ट डिस्टेंस नियर बाय आई। ठीकु आहे, हाणे उहो डिस्टेंस केतिरो हूंदो आहे, ऑलरेडी मां प्रीवियस लेक्चर में तव्हांखे ॿुधाए आयो आहियां, त उहो हूंदो आहे असांजो 25 सेंटीमीटर। ठीकु आहे, अखि खां जेको वेझे में वेझो डिस्टेंस हूंदो आहे, जंहिं डिस्टेंस ते असां ऑब्जेक्ट खे क्लियर ॾिसी सघूं था। अगरि 25 सेंटीमीटर खां घटि डिस्टेंस ते ऑब्जेक्ट पियो आहे त असां उनखे क्लियर जेको आहे त न ॾिसी सघंदासीं। या जेको आहे त असां हिन फार्मूले खे हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था, M = L/F1 1 + D/F2। तो प्यारा ॿारो, मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीउ जेको लेक्चर आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।